I feel very, very emotional coming back to my country. I dreamt of this day for so many months and years. I counted the hours, I counted the minutes and the seconds. ये धरती आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है। सिंधु माथिरे जी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 16वीं वरसी अॼु गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में मल्हाई पई वञे। पीपल्स पार्टी तरफ़ां वरसी जे मौक़े ते सियासी ताक़त जो मुज़ाहिरो करे चूंड मुहिम जी बाज़ाब्ता शुरूआत कई वेंदी। जलसे जा इंतज़ाम मुकम्मल, सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम थियल। सिंध पंजाब केपी आज़ाद कश्मीर गिलगित बल्तिस्तान मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां कारकुननि जी काफ़िलनि जी आमद जो सिलसिलो जारी। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत मरकज़ी ऐं सूबाई अॻुवान जलसे खे ख़िताब कंदा। शहीद बेनज़ीर भुट्टो जो क़त्ल एक मुनज़्ज़म साज़िश जो नतीजो हो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां शहीद अमर जी वरसी जे मौक़े ते पैगाम जारी। संदसि चवणु आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो मुल्क खे मिसाइल टेक्नोलॉजी ॾिनी। शहीद बेनज़ीर भुट्टो हारियुनि, मज़दूरनि, अक़लियतुनि, औरतुनि, ॿारनि ऐं बुज़ुर्गनि जो तहफ़ुज़ कयो। पाकिस्तान खे रोशन ख़्याल ऐं जमहूरी मुल्क ठाहिण लाइ जिदोजहद तां शहीद बेनज़ीर भुट्टो खे क़त्ल कयो वियो। बेनज़ीर भुट्टो सिंध पंजाब केपी बलूचिस्तान कश्मीर ऐं गिलगित लाइ ॿधी जी अलामत हुई। शहीद बेनज़ीर मुल्क खे मिसाइल टेक्नोलॉजी ॾेई मुल्की दिफ़ा कयो। अॻूणी वज़ीर आज़म शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 16वीं वरसी जे मौक़े ते सिंध में अॼु आम मोकल जो ऐलान। निगरान हुकूमत सूबे में आम मोकल जो ऐलान करे नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पीटीआई खे बैट जो निशान वापसि मिली वियो। पेशावर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो मुअतल करे छॾियो। पीटीआई जी दरख़्वास्त ते इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ते स्टे ऑर्डर जारी। हाई कोर्ट इलेक्शन कमीशन समेत समूरनि धुरनि खे नोटिस जारी करे छॾिया। ॿुधणी 9 जनवरी ताईं मुलतवी। अदालत जो चवणु आहे त केस जो फ़ैसिलो थियण ताईं इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो मुअतल हूंदो। मोकलूं ख़तमु थियण बाद 2 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कंदी। पीटीआई बानी ख़िलाफ़ तोहीन इलेक्शन कमीशन ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर केस जी ॿुधणी लाइ मुक़रर। केस जी ॿुधणी अॼु अडियाला जेल में थींदी। पीटीआई बानी ख़िलाफ़ फर्द जुर्म जी कार्रवाई जी शुरूआत थींदी। इलेक्शन कमीशन मेंबर निसार दुरानी जी सरबराहीअ में 4 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कंदी। सिंध समेत सॼे मुल्क में उम्मीदवारनि जी नामज़दगी कागज़नि जी छंछाण जो सिलसिलो जारी। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान, अयाज़ सादिक, लतीफ़ ओसा, चौधरी निसार, मरियम औरंगज़ेब, एनारा बानी, ख़ाजा फारम बहाल, नफ़ीसा शाह, निसार खोड़े, एजाज़ जिखराणी, मुमताज़ जिखराणी, मीर मुनवर टालपुर, मखदूम जमीलुज़्ज़मान, मखदूम महबूब ज़मान जा फारम बि मंज़ूर कया विया। जाम खान शोरे, ज़ियाउल हसन लंजार, ज़ैन शाह, राशिद मोहम्मद सुमरे, औरंगज़ेब पंवर, उज़मा बुखारी ऐं शर्मिला फारूकी जा नामज़दगी कागज़ बहाल। पीएस 3 गढ़ी खेड़े ते ज़ुबैर अहमद जखराणी जो फारम रद्द। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त 30 डिसंबर ताईं नामज़दगी कागज़नि जी छंडछाण कई वेंदी। 11 जनवरी ताईं उम्मीदवारनि जी कतई लिस्ट जारी कई वेंदी। इसराइल जी गज़ा ते बमबारी में वधीक 241 फ़लस्तीनी शहीद। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत मूजिबि इसराइली बमबारी में शहीद फ़लस्तीन जो अंग वधी 20,915 थी वियो। यहूदी फ़ौज जे हमलनि में इन वक़्त ताईं 54,918 फ़लस्तीनी शहरी ज़ख़्मी थी पिया। फ़लस्तीनी वेढ़ाक तंज़ीम अल क़साम ब्रिगेड जो चवणु आहे त उत्तर गज़ा जे अब्राजुल नादा वारे इलाइक़े में दाख़िल इसराइली जीप खे तबाह कयो वियो, जंहिंमें कुझु इसराइली फ़ौजी मारिजी विया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया। सिंध पंजाब ऐं केपी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सख़्तु कोरीडो। मोटरवे पुलिस जे तर्जुमान मूजिबि लाहौर खां सियालकोट मोटरवे संभड़ियाल ताईं बंदि आहे। मोटरवे 2 लाहौर खां पोर्ट सरवर ताईं, मोटरवे 3 फैज़पुर खां समंदरी ताईं ऐं मोटरवे 5 शेरशाह खां उच शरीफ़ ताईं बंदि कयो वियो आहे। मांझंदि भरिसां इंडस हाईवे ते वैन ऐं वीगो गाॾीअ में ख़ौफ़नाक टक्कर, 4 ॼणा फ़ौत, 13 ज़ख़्मी। फ़ौतुनि में दादूवासी आशिक़ मल्ला, नींगरी मुक़दस दी, बहार ख़ान ऐं हनीफ़ शाह शामिल। फ़ौतुनि जा मड़ ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। ऐं सिंध जे क़ौमी रागी सरमद सिंधी जी अॼु 27वीं वरसी मल्हाई पई वञे। संदसि नायाब गीत अॼु बि मधान जी रूह खे सुरूर बख़्शे रहिया आहिनि।